अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में वलीकार और मारवी थीम शामिल कौन था हिम्मत हेडलाइंस। इस्लामाबाद की अदालत पीटीआई पांच शहबाज गिल पारा दायरन खिलाफ उत्तरसाइन पारी केस की अदोकी बदनी तो तफसीली फैसलो जारी कर छो। अदालती फैसले मौसम इंटरव्यू दौरान को मोबाइल फोन इस्तेमाल न थो। इंटरव्यू नव मोहरम हराम ते थो जैं मोबाइल नेटवर्क कम न पियो करे। इंटरव्यू बनी गाला में लगल लैंडलाइन नंबर जरिए ॾिनो वियो। अदालती फैसले मौसम इंटरव्यू के हवाले से जांच मुकम्मल है। जवाबदार अखबार एतराफ़ कर चुको है तो संदस मोबाइल ड्राइवर वटा है। जवाबदार जो जिस्मानी रिमांड घण सही ना है। जांच लाइ 73 खिलाफ घणा हुआ। जवाबदार जो जिस्मानी रिमांड की इस्तदा रद्द कई वञे थी। इदारन खिलाफ उत्तरसाइन वारे केस में अदालत पीटीआई से गिरफ्तार अफगान शहबाज गिल के जुडिशियल रिमांड की जेल मोकिले छो। अदालत संदस वधीक जिस्मानी रिमांड की इस्तदा रद्द करे दी। हुकूमत शहबाज गिल की रिमांड में बात लाइ मैजिस्ट्रेट के हुक्म खिलाफ अपील दाखिल करे दी। केस की बुधनी दौरान एडवोकेट जनरल चयो आहे त जवाबदार शहबाज गिल गुज़िरियल 2 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड दौरान अहम इंकशाफ कया आहिनि। मुकम्मल ट्रांसक्रिप्ट मोबाइल ते मौजूद आहे जेको हासिल करणु ज़रूरी आहे। हुकूमत शहबाज गिल की जिस्मानी रिमांड की दरख्वास्त रद्द थियण खिलाफ अपील दाखिल करे दी। शहबाज गिल की जिस्मानी रिमांड की दरख्वास्त रद्द थियण खिलाफ नज़रसानी अपील की बुधनी जारी। एडिशनल सेशन जज इस्लामाबाद मोहम्मद अदनान खान की अदालत केस की बुधनी कई। अदालत प्रोसिक्यूटर राना हसन अब्बास के तैयारी करे पेश थियण जो हुक्म ॾिनो। जज मौसूद हू नज़रसानी की अपील ते बुधनी नथो करे सघे। इस्लामाबाद की मुकामी अदालत शहबाज गिल के ड्राइवर के ज़ाल की जमानत मंजूर करे वठी। जुडिशियल मैजिस्ट्रेट की अदालत शहबाज गिल के ड्राइवर के ज़ाल की जमानत की दरख्वास्त ते बुधनी कई। अदालत शहबाज गिल के ड्राइवर के ज़ाल के 30,000 रुपये के मसलकन एवज़ जमानत मंजूर कई। जेकॾहिं शहबाज गिल को कानून तोड़ियो आहे त केस सफ़ाई जो मौक़ो ॾियणु घुरिजे। पीटीआई चेयरमैन इमरान खान सोशल मीडिया ते जारी संदस बयान शहबाज गिल ते मुबैना तशद्दुद की मज़म्मत कंदे चयो आहे त शहबाज गिल ते तशद्दुद की मज़म्मत करे थो। कहिड़े कानून ते कंहिं जे हुक्मनि ते खेसि तशद्दुद जो निशानो ॿुधाए पियो वञे। ॾोहारियुनि जी इम्पोर्टेड हुकूमत बचाइण लाइ पूरी नजाइज़ सां आइन ऐं समूरा कानून पामाल कया पिया वञनि। पाकिस्तान और तुर्किया व्यापारी मुआहदन ते सयूं करे चुकियो। इस्लामाबाद में तकरीब वज़ीर आज़म शहबाज शरीफ और पाकी वज़ीर नवीद कमर शेरी रहमान मिफ्ता इस्माइल ऐं ॿिनि जी शिरकत। पाकिस्तान से व्यापार वारे वज़ीर नवीद कमर ऐं संदसि तुर्क हममनसब डॉक्टर मोहम्मद MUS व्यापारी मुआहदे ते सयूं कयूं। तकरीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त मुआहदो $5 बिलियन की इब्तिदाई व्यापारी हदफ हासिल करण में अहम साबित थींदो। बतरफ़े व्यापार जा लामहदूद मौक़ा मौजूद आहिनि। दुनिया खे ॿुधाइजे त सनल अवलियत कारोबार आहे।
रुपयो ॾींहों ॾींहुं मुस्तकम थियण लॻो। ओपन मार्केट में डॉलर वधीक ₹2.38 सस्तो थियण बाद 213 रुपयनि जो थी वियो। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में कारोबार में तेज़ी। 100 इंडेक्स 241 पॉइंट्स इज़ाफ़े सां 42,485 जो थी वियो। IMF जो पाकिस्तान के कर्ज वारे मुआहदे से आमादगी लाइ ख़त। पाकिस्तान तरफ़ां लेटर ऑफ इंटेंट साइन करे वापस मोकिलियो वेंदो। समूरियो कुझु पूरो थियण बाद IMF जो बोर्ड मंज़ूरी ॾेई पाकिस्तान के कर्ज जारी करे छॾींदो। वफाकी सरकार पेट्रोल की कीमतन में 15 रुपयनि ताईं घटाई जो फैसलो करे छॾियो। ओभरा ज़रिए जी चवण वफाकी सरकार माण्हुनि खे रिलीफ ॾियण लाइ लेवी न वठण जो फैसलो कयो आहे। लेवी न वठण जी सूरत में पेट्रोल की कीमतन में 12 खां 15 रुपयनि ताईं लाथ थी सघे थी। ओभरा इख़्तियारनि असम्बली ते कमु शुरू करे छॾियो। असम्बली सुभाणे ताईं तयार करे नाणे वारी वज़ारत खे मोकिली वेंदी। वज़ीर आसिफ 15 अगस्त ते तेल की कीमतन में घटाई जो ऐलान कंदो। बरतानिया की रॉयल मिलिट्री एकेडमी सेंट्रस में पासिंग आउट परेड। आर्मी चीफ जनरल जावेद बाजवा की पासिंग आउट परेड में शिरकत। तकरीब में आर्मी चीफ जनरल जावेद बाजवा की सलामी ॾिनी वई। आर्मी चीफ परेड जो मायनो कयो। एकेडमी में पास आउट थियल कैडेट्स में पाकिस्तानी कैडेट्स भी शामिल। तकरीब में 41 गैर मुल्की कैडेट्स शिरकत करे रहिया आहिनि। आर्मी चीफ रॉयल एकेडमी की पासिंग आउट परेड में शिरकत करण वारो पाक फौज जो पहिरियों जनरल आहे। कराची समेत सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में मींहुं शुरू थी वियो। मौसमियात खाते जो चवण आहे त बरसात जो सिलसिलो 14 अगस्त ताईं जारी रहंदो। कराची, छठे, बदीन, हैदराबाद, दादू, जामशोरो, सखर, लाड़कानी, शेख नज़ीराबाद ऐं मीर प्रकाश जे शहरी इलाइक़नि में 11 खां 13 अगस्त ताईं बोड वारी सूरत पैदा थी सघे थी। देरो लॻ साधू देरो में हथियारबंद जे होटल ते फायरिंग। हिकु ॼणो क़तल ऐं ॿियो ज़ख़्मी। हथियारबंद जे हमले में मुश्ताक पुट गाज़ी ख़ान गोलियूं लॻण करे मौक़े ते दम ॾिनो। वासियुनि जो चवणु आहे त मुश्ताक जी गुज़िरियल पाणी जे वारे तां मुख़ालिफ़नि सां ॾंद जद थी हुई।